हिकु अहिड़ो बैग जंहिंमें मुख़्तलिफ़ रंगनि जूं चिदियूं या मार्बल्स मौजूदु आहिनि, जंहिंमें 3 येलो, 2 रेड, 2 ग्रीन ऐं हिकु ब्लू चिदी मौजूदु आहे। पाण जेकॾहिं उन बैग मां चिदियूं कढूं त प्रोबेबिलिटी केतिरी हूंदी येलो मार्बल्स जी? कहिड़ी मार्बल्स जी? येलो मार्बल्स, यानी हेड्रिन चिदियुनि जी केतिरी प्रोबेबिलिटी हूंदी त उहे असांजे हथ में ईंदियूं। सो पाण इन हिसाब में येलो मार्बल्स खे पिक करण जी प्रोबेबिलिटी मालूम कंदासीं। लफ़्ज़ प्रोबेबिलिटी मां असांजी मुराद हूंदी आहे लाइक्लीहुड, या कंहिं शइ जे हुजण या थियण जा इम्कान। सो कंहिं बि शइ जे हुजण या थियण जा इम्कान केतिरा आहिनि। सो हिते पाण ख़बर आहे त पाण कंहिंजा इम्कान मालूम करणु चाहियूं था, ऐं इहो तॾहिं ई मुमकिन थी सघे थो जॾहिं असांखे कुल या टोटल इम्काननि जी ख़बर हुजे त टोटल इम्कान केतिरा आहिनि ऐं असां कहिड़ी शइ जा इम्कान मालूम करणु चाहियूं था। अचो त पाण पंहिंजे बैग जी तरफ़ वधूं था। जेकॾहिं मां बैग में हथ विझी करे मार्बल्स कढण जी कोशिशि कयां त टोटल केतिरा पॉसिबल आउटकम्स हूंदा, या टोटल केतिरियूं चिदियूं मौजूदु हूंदियूं जेके मुंहिंजे हथ में अची सघंदियूं। सो पॉसिबल आउटकम्स या मुमकिन नतीजनि जो सेट कुझु हीअं ठहंदो: हिकु येलो, ॿियों येलो, टियों येलो, यानी हे 3 मार्बल्स अची वियूं जेके असां वटि येलो आहिनि। उन खां बाद में 2 रेड मार्बल्स, सो हिकु रेड मार्बल, ही ॿी रेड मार्बल, ऐं उन खां बाद में 2 ग्रीन मार्बल्स, ही हिकु ग्रीन मार्बल, ही ॿी ग्रीन मार्बल, ऐं इन सां गॾोगॾु आख़िरी हिकिड़ी ब्लू मार्बल। सो ही आहे ब्लू मार्बल। इन जो मतिलबु थियो त जेकॾहिं मां बैग में हथ विझी करे मार्बल कढां त का बि जेकी मार्बल मूंखे हथ में लॻंदी उहा इन्हनि मंझां ई हूंदी। सो जेकॾहिं सेट जी सैम्पल स्पेस खे ॾिसिजे त असांखे टोटल जेके पॉसिबल या मुमकिन आउटकम्स असांखे नज़र ईंदियूं उहे नज़र ईंदियूं 8, यानी हथ विझण सां का बि चिदी असांजे हथ में लॻी सघे थी। पर पाण खे येलो मार्बल्स जी कढणी आहे। इन जे लाइ सभ खां पहिरियां ज़रूरी आहे त पाण टोटल आउटकम्स ॾिसूं केतिरियूं पॉसिबल आउटकम्स। सो टोटल पॉसिबल आउटकम्स आहिनि असां वटि 8 चिदियूं आहिनि जेके असांजे हथ में लॻी सघनि थियूं। इन जो मतिलबु असां चवंदासीं 8 नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स आहिनि, या मुमकिन जेके नतीजा आहिनि उहे 8 आहिनि टोटल। अचो त ॾिसूं टोटल 8 पॉसिबल आउटकम्स मां येलो मार्बल्स जा पॉसिबल आउटकम्स केतिरा आहिनि। 1, 2, 3। सो 3 असां वटि टोटल पॉसिबल आउटकम्स आहिनि येलो मार्बल्स जा। यानी इन्हनि टोटल 8 भेरनि मां 3 भेरा अहिड़ा हूंदा जिन में मुंहिंजे हथ में कहिड़ी चिदी लॻंदी, हेड्री चिदी लॻंदी या येलो मार्बल लॻंदी। सो हेड्री चिदी जा जेके पॉसिबल आउटकम्स आहिनि जेके सेटिस्फाई करंदा मुंहिंजे कंस्ट्रेंट खे, उहे आहिनि 3। सो इन क़िस्म जा सवाल जॾहिं बि असांखे ईंदा त सभ खां पहिरियां पाण सैम्पल स्पेस ठाहींदासीं जिन मां असांखे ख़बर पवंदी त टोटल पॉसिबल आउटकम्स असांजा केतिरा आहिनि। जीअं हिते बि असांजा पॉसिबल आउटकम्स केतिरा हुया, 8। ऐं जेकॾहिं येलो मार्बल्स जी असां ॻाल्हि कयूं त उन जा पॉसिबल आउटकम्स केतिरा हुया, 3। उमीद त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।